सिंध के अॻूणे सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला जो घेरो तंग। नैब मुकेश कुमार चावला के फ्रंटमैन हसन अली शरीफ और वहीद शेख की जांच में शामिल करे छॾियो। वहीद शेख मुकेश कुमार चावला के दौर में एक्साइज़ खाते जो डायरेक्टर हो। कंहिं DG नार्कोटिक्स ऐं ॿियूं इज़ाफ़ी ज़िम्मेवारियूं भी मिलियल हुयूं। नैब 17 अगस्त ते एक नोटिस जारी कंदे ॿिन्ही अमलदारनि के गुज़िरियल ॾींहुं तलब कयो हो। नैब जो चवणु आहे त एक्साइज़ खाते में अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे आमदनी खां वधीक असासा ठाहिया विया।